इल्म व अमल। इंजील में लिखियल आहे त जेका ॻाल्हि तव्हांखे मालूम न आहे उन सां एसि ताईं वाक़िफ़ु थियण जी कोशिशि न करियो जेसि ताईं अव्हां पंहिंजे मौजूदा इल्म ते अमल न कयो हुजे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु हदीस में आहे त शैतान तव्हांखे इल्म जे ज़रिए टारींदो रहंदो आहे। असहाबिन सगुरनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजो अबू अमा अवां तां क़ुर्बान, इहो असांखे कीअं इल्म जे ज़रिए टारींदो आहे? पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहो शैतान चवंदो आहे त इल्मु हासिलु करियो पर अमल न करियो। जेसि ताईं अव्हां इल्म जी तकमील न करियो, तंहिं करे बंदो इल्मु हासिलु करण में मशगूल थी वेंदो आहे ऐं अमल खे मुलतवी कंदो रहंदो आहे, एसि ताईं जो हू मरी वेंदो आहे, पर को बि नेक अमल न कंदो आहे। हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त अल्लाह वटि साहिब इल्म ऐं रिवायत जी का बि अहमियत न आहे, पर उन वटि सिर्फ़ु साहिब फ़हम व बसीरत जी क़द्र व क़ीमत आहे। हज़रत इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इरशाद आहे त इल्मु कसरत सां रिवायत करण जो नालो न आहे, पर उहो ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कंदड़ आहे। तंहिं करे तालीमी ऐं ज़ाहिरी इल्मु ख़ालिस खीर वांगुरु आहे जेको पीअण वारे जी निड़ीअ मां आसानी सां गुज़री वञे थो, पर बातिनी इल्मु मखण वांगुरु आहे जेको खीर मां हासिलु थिए थो। जेकॾहिं खीर न हुजे त मखण बि हासिलु न थींदो, बल्कि असुलु मक़सदु मखण जो सणभ आहे जेको खीर मां हासिलु थींदो आहे। इन सूरत में खीर जो पाणी हिकु जिस्म वांगुरु आहे जंहिंजे करे सणभ जो रूह बरक़रार रहे थो ऐं पाणी उन खे क़ाइमु रखे थो। जीअं ख़ुदावंद ताला फरमायो आहे त असां पाणीअ जे ज़रिए हर शइ खे ज़िंदा रखियो आहे। ॿी जॻह ते इरशाद आहे त छा ईअं न हो त हू मुर्दो हो ऐं असां खेसि ज़िंदा कयो, यानी हू कुफ़र जे सबबु करे मुर्दो हो ऐं असां हुनखे इस्लाम जे ज़रिए ज़िंदा कयो।